अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विथ नसीर गोपांग में असां सभिनी खे चऊं था भलीकार ऐं पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में असीं ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेका स्पेशल कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी उन सां गॾोगॾु अॼु आर्मी चीफ ऐं DGI जी वज़ीर आज़म साहब सां मुलाक़ात थी आहे। उन सां गॾोगॾु अॼु क़ौमी सलामती कमेटी जो इजलास बि थियो आहे। उते जेके अहम फ़ैसिला थिया आहिनि या स्पेशल कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस खां पोइ जेको बयानु जारी कयो वियो जंहिं ते गुज़र ॾींहं खां वठी ॻाल्हि ॿोल थिए थी, पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु जे प्रोग्राम में। ऐं गॾोगॾु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं सुप्रीम कोर्ट जा जेके चीफ जस्टिस आहिनि उमर अता बंदियाल साहब, उन्हनि अॼु हिकिड़ी वज़ाहत बि ॾिनी आहे ऐं उन्हनि चयो आहे त उहो जेको इमरान ख़ान साहब खे उन्हनि खे ॾिसी करे चयो त गुड टू सी यू, उन ते उन्हनि वज़ाहत ॾिनी आहे ऐं सिंधनि चवण आहे त इहा उन्हनि जी आदत आहे ऐं हू सभिनी खे ईअं चवंदो रहंदो आहे। सो इहा चीफ साहब जी जेका आहे वज़ाहत साम्हूं आई आहे, उन ते बि ॻाल्हि कबी। पर सभ खां पहिरीं असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त कंहिं ॾाहे जो कॉल आहे, उहे कॉल इहो आहे त चवंदा आहिनि त उहो माण्हू इंतिहाई ख़तरनाक हूंदो आहे जेको कूड़ बि जेको आहे ॾाढे एतमाद सां ॻाल्हाए ऐं कूड़ ॻाल्हाए वरी उन तां फ्री बि वञे। सो काफ़ी अरसे खां असीं ॾिसूं पिया त इमरान ख़ान साहब बि जेको आहे बिल्कुलु उहा ई रवश जेका आहे उहा अख़्तियार कंदा पिया अचनि। हू जेके बि ॻाल्हियूं कनि था ॾाढे एतमाद सां कनि था, भले उन्हनि में का सदाकत हुजे न हुजे, पर एॾे पुर एतमाद अंदाज़ सां उहे ॻाल्हि हू रखंदा आहिनि जो जेके बि उन्हनि जा डाई हार्ड कारकुन आहिनि या जेको उन्हनि जो हिकिड़ो फ़ैन क्लब आहे उहो अखियूं पूरे ख़ान साहब जे ॻाल्हियुनि ते एतबार करे वठंदो आहे। हाणे असीं ॾिसूं था त 9 मई ते जेको कुझु बि थियो उन हवाले सां काफ़ी जेके आहिनि उहे फ़ोन कॉल जेके बि थियूं, पोइ उहो एजाज़ चौधरी साहब हुजनि पंजाब सां तालुक़ु रखंदड़, यास्मीन राशिद साहिबा हुजनि या ॿिया खोड़ सारा अहिड़ा अॻवान आहिनि, उन्हनि जा फ़ोन कॉल जेके आहिनि उहे खोड़ उनमें ख़वातीन बि आहिनि, उहे पब्लिक थी चुकियूं आहिनि जंहिंमें हू ॿुधाइनि था त फ़लाण मुराद सईद साहब जेके आहिनि उन्हनि जो जेको ऑडियो बयानु आहे पंहिंजो उहो लीक थी चुको आहे, जंहिंमें हू ॿुधाइनि पिया त फ़लाणा टारगेट आहिनि उते वञिणो आहे। हिकिड़ा ॿुधाइनि था त कोर कमांडर जो जेको घरु आहे उते असां हिकिड़ी कुंडी बि नाहे छॾी गुलनि जी, सभु कुझु असां तबाह करे छॾियो आहे। इहे सभु शयूं मंज़र ते अची चुकियूं आहिनि, उहे वीडियो बि मंज़र ते अची चुकियूं आहिनि त माण्हू उते छा कुझु कंदा रहिया। इवन इमरान ख़ान साहब जा जेके भाणेजा आहिनि हसान न्याज़ी साहब, उहे कोर कमांडर लाहौर जी जेका वर्दी आहे उहा लहिराईंदे नज़र अचनि था कोर कमांडर हाउस जे ॿाहिरियां। उहा वीडियो पई आहे सोशल मीडिया ते हले थी पई, पर तंहिंजे बावजूदि इमरान ख़ान साहब जेके आहिनि उहे फ़रमाइनि था त इहे वाक़िया जेके आहिनि उन्हनि में PTI जो को बि तालुक़ु न आहे ऐं उन में एजेंसियुनि जा माण्हू मुलविस आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा। उन सां गॾोगॾु इमरान ख़ान साहब इहो बि फ़रमाइनि था त उन्हनि जी 27 सालनि जी जेका सियासत आहे उन में कॾहिं बि उन्हनि तशदुद जी ॻाल्हि बि नाहे कई। तशदुद करणु त परे जी ॻाल्हि आहे, पर हू चवंदा त तशदुद जो कॾहिं उन्हनि ज़िक्र बि नाहे कयो। हाणे इहा दावा जेका आहे ख़ान साहब जी उहा ॿुधण खां पोइ ज़ाहिर आहे माण्हू जा कननि ते हथु रखण ते माण्हू मजबूर थो थी वञे त छा वाक़ई ईअं आहे। पोइ असांखे उहे तक़रीरूं छा सभिनी माण्हुनि खे विसरी वियूं आहिनि जंहिंमें कॾहिं हू IG खे जंहिं अंदाज़ सां मुखातिब थी करे धमकियूं ॾींदा आहिनि, आपको फेंटी लॻाएंगे, आप यादि करेंगे। कॾहिं जस्टिस ज़ेबा चौधरी साहिबा जेके जज आहिनि उन्हनि खे जेका धमकियूं ॾींदे हू नज़र अचनि था, कॾहिं हू इलेक्शन कमीशन जे सरबराह खे कीअं धमकियूं ॾींदे नज़र अचनि था, कॾहिं वरी उहे नेब जा जेके चेयरमैन आहिनि उन्हनि खे जंहिं अंदाज़ सां धमकियूं ॾींदे नज़र अचनि था। ऐं मुसलसल हू जेको इक़्तिदार वञण खां पोइ माण्हुनि खे इहे चवंदा रहनि था तयारु रहें, मेरी कॉल का इंतज़ारु करें, फिर रोडों पे आना है। ऐं सिविल नाफ़रमानी जूं इवन ॻाल्हियूं कंदे नज़र आया, माज़ी में बिल साणींदे नज़र आया, PTV ते हमला कया। हींअर जेको कुझु रेडियो पाकिस्तान खां वठी GHQ ताईं जेको कुझु थियो उहो सभु हिकिड़े पासे, पर इमरान ख़ान साहब चवनि था न 27 सालनि जी सियासत में उन्हनि तशदुद जी कॾहिं ॻाल्हि ई नाहे कई, कॾहिं ज़िक्र ई नाहे कयो। सो इहा दावा आहे इमरान ख़ान साहब जी। ऐं ज़ाहिर ॻाल्हि उहा ई आहे जीअं मां खे चयो त उहो माण्हू ॾाढो डेंजरस हूंदो आहे जेको कूड़ बि जेको आहे वॾे एतमाद सां ॻाल्हाए, ज़ाहिर आहे उनजो मुक़ाबिलो करणु इंतिहाई मुश्किल हूंदो आहे। सो अॼु जे प्रोग्राम में असीं उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु ही हिकिड़े पासे जेका गुज़िरियल ॾींहुं कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी, स्पेशल कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस, ऐं उनमें मुख़्तलिफ़ इंटेलिजेंस जा जेके इदारा आहिनि उन्हनि बाक़ाइदा चवंदा उते रिपोर्ट पेश कयूं त केरु केरु इन्हनि विगोड़ी कार्रवाइनि में मुलविस हो, ऐं जेको बयानु जारी थियो उनमें वाज़े तौर ते इहो लिखियो वियो त इहो प्री प्लान हो ऐं तइ थियलु हो पहिरियां खां ई त जेकॾहिं गिरफ़्तारी थींदी त किथे किथे जेके आहिनि उहे टारगेट सेट करे माण्हुनि खे ॾिना विया त उते अव्हांखे वञी छा कुझु करिणो आहे। इहा हिकिड़े पासे इंटेलिजेंस इदारनि जी रिपोर्ट आहे, कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में पेश कई वई। ॿिए पासे ख़ान साहब आहे जेका उन सभिनी रिपोर्टुनि खे रद्द था कनि ऐं चवनि था त न अव्हीं कूड़ पिया ॻाल्हायो, अव्हीं कूड़ा आहियो ऐं इन्हनि वाक़ियुनि में हू न बल्कि एजेंसियुनि वारा पाण मुलविस आहिनि। सो ख़ान साहब जो जेको इहो बयानु आहे, कुझु माण्हू चवनि था त इहो बयानु
बरंदी ते तेल हारण जो कम पियो करे, जंहिंमें हू इदारनि खे ई कूड़ो करार पिया कनि। हिकिड़े पासे उन्हनि ते हमला, इट मीन्स के GHQ ते उन्हनि हमला पाण कया, कोर कमांडर जो घर उन्हनि पाण सारियो, MM आलम साहब जेके हुआ उन्हनि जो जेको अलामती जहाज़ बीठल हो उनखे उन्हनि पाण बाहि ॾिनी। उन्हनि जा जेके बि शहीद हुआ, उन्हनि जो जेके यादगार आहिनि, उन्हनि खे उन्हनि पाण वञी उते डाहियो, उन्हनि जी तज़लील उन्हनि माण्हुनि पाण कई हो। एॾो वॾो इल्ज़ाम हू हणनि पिया उन इदारे ते जेको जंहिं ते हमला थिया आहिनि। सो उन ते वरी इल्ज़ाम बि हणनि पिया था इमरान ख़ान साहब। सो उन बयान खे कीअं ॾिठो वेंदो, गॾोगॾु असीं ॾिसूं था अॼु उन्हनि हिकिड़ी अपील जेका आहे उहा जारी कई आहे, या क़ौम जे नाले हिकिड़ो पैगाम जारी कयो आहे इमरान ख़ान साहब, जंहिंमें उन्हनि चंगेज़ ख़ान जो हवालो ॾिनो आहे। उहा वीडियो हले पई, यकीनन अव्हांजी नज़र मां गुज़री हूंदी, जंहिंमें मिसाल ॾींदे हू ॿुधाइनि था पिया त चंगेज़ ख़ान जिन मुल्कनि ते हमला कंदो हो उते माण्हुनि खे क़त्लेआम माण्हुनि जो कंदो हो, सभु कुझु तहस नहस करे छॾींदो हो, पर कुझु माण्हुनि खे हू छॾे ॾींदो हो ज़िंदा, ऐं ज़िंदा चंगेज़ ख़ान उन्हनि माण्हुनि खे उन करे छॾींदो हो, इहो इमरान ख़ान साहब पिया चवनि त जीअं हू मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी करे चंगेज़ ख़ान जी दहशत जे हवाले सां ॿुधाइनि। सो इमरान ख़ान चवनि था त उहो साॻियो फार्मूलो PTI जे हवाले सां हींअर मुल्क में इस्तेमालु कयो पियो वञे, संदन माण्हुनि खे गिरफ़्तार कयो पियो वञे, उन्हनि जे घरनि ते छापा लॻनि पिया था, ऐं हिकिड़े ख़ौफ़ फैलाइण जी कोशिशि कई पई वञे त जीअं अॻिते जेको आहे सो माण्हू ॿाहिरि न निकिरनि। ऐं इमरान ख़ान साहब फरमाइनि था त इहा जेको ख़ौफ़ फैलायो पियो वञे इहो सभु कुझु इन करे कयो पियो वञे त हीअ जेका क़ौम आहे जेका हाणे बेदार थी चुकी आहे, सुजाॻ थी चुकी आहे, उनखे ग़ुलामी रखियो वञे। इहा सोच आहे, इहा सोच कार फरमा आहे त उन सोच तहत ई माण्हुनि खे जेको आहे सो ख़ौफ़ज़दा कयो पियो वञे। पर इमरान ख़ान साहब इहो बि चवनि था त हक़ीक़ी जेका आज़ादी आहे उन जे लाइ माण्हुनि खे ॿाहिरि निकिरणो आहे। हिकु भेरो ॿीहर हू चवनि पिया तव्हांखे ॿाहिरि निकिरणो आहे, उन लाइ तयारु रहणो आहे। ऐं ख़ान साहब पंहिंजे ताज़े बयान में, वीडियो बयान में इहो बि माण्हुनि खे चयो आहे त हक़ीक़ी आज़ादी जे लाइ ऐं इहे जेके ख़ौफ़ जा बुत आहिनि इन्हनि खे टोड़ण जे लाइ अव्हांखे तयारु रहणु खपे। कंहिं बि वक़्तु हू कॉल ॾेई सघे थो ॿाहिरि निकिरण जी। सो एतिरो सभु कुझु थी चुको आहे, पर लॻे थो अञा ख़ान साहब जो जेको हाव आहे उहो न आहे ठरियो, पर अञा हू माण्हुनि खे उत्साहे पियो, भड़काए पियो ऐं तयारियूं करण जी ॻाल्हि पियो करे। ऐं उहो ई माण्हू वरी चए थो त न, उन्हनि कॾहिं बि तशदुद जी ॻाल्हि बि न आहे कई, तशदुद करण त परे रहियो। सो हीअ आहिनि ख़ान साहब ऐं उन्हनि जी सियासत। ऐं ॿिए पासे असीं ॾिसूं था त जेके तजिया ऐं तबसरा थियनि पिया त हाणे ख़ान साहब जी पार्टी जेको आहे उनजो ज़वाल थियणु शुरू थी चुको आहे, ऐं उन जे पार्टी जे अंदरि जेको आहे माण्हू उन ते ॻाल्हाइणु शुरू थी चुका आहिनि हीउ ख़ान साहब नेठि छा पियो करे, ऐं जंहिं इदारे सां उहो टकराव में आयो आहे उन सां टकराव उन्हनि खे न अचणु खपे। ऐं हाणे माण्हू उनखे छॾणु शुरू थियनि पिया। अॻूणा क़ौमी असेंबली जा मेंबर आहिनि मौलवी महमूद, कराची सां उन्हनि जो तालुक़ु आहे, ऐं अॼु उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस करे PTI खां अलहदगी जो ऐलान कयो आहे ऐं चयो इहो पियो वञे त ईंदड़ ॾींहंनि में ॿिया अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि जेके इमरान ख़ान खां पंहिंजो राहूं, पंहिंजा रस्ता अलॻि कंदा। सो उन समूरी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर इस्लामाबाद वञा सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमा निगार आहिनि असद अली तूर साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। बहुत शुक्रिया असद अली तूर साहब, आपने हमें वक्त दिया। असद साहब, मुल्क के जो हालात हैं उस पर तो आपका तज्जिया हम ज़रूर जानने की कोशिश करेंगे, उस पर आएंगे, लेकिन सबसे पहले हम आपसे जानना चाहेंगे आज चीफ जस्टिस साहब ने जो वजाहत दी गुड टू सी यू की, और उन्होंने कहा कि ये मेरी आदत है, मैं सबको कहता हूँ, तो आप लंबे अरसे से कोर्ट को भी रिपोर्ट करते रहे हैं, तो क्या वाकई वो सबसे इसी तरह मुखातिब होते हैं और सबको कहते हैं गुड टू सी यू? देखिए, जो मुझे चीफ जस्टिस उमर बंदयाल साहब ने जो आज वजाहत दी है, गो के वो हम उनको दिखते हैं कमरे अदालत में कि वो कोई बहुत ज़्यादा बरहमी का इजहार नहीं करते। अमूमन ज़रा वो आप कह लें कि गुफ्तगू में रिमार्क्स देने में वो अमूमन ज़रा नरमी बरतते हैं, लेकिन जो चीज़ उन्होंने कही उसमें एक इशू है, वो ये है कि इमरान खान साहब एक जी इमरान खान साहब की जो एंट्री और एग्जिट था जी जी वो जजेस गेट से हुआ, बिल्कुल, ये किसी और का नहीं हुआ। हमने गिलानी को इस कोर्ट में पेश होते देखा, हमने मियां नवाज शरीफ को इसी सुप्रीम कोर्ट में पेश होते देखा, हमने दीगर आला जो वज़रा थे और उनको हुकाम को पेश होते देखा, वो हमेशा साइलिन के गेट से आते हैं। बिल्कुल, ये जजेस गेट से एंट्री नहीं मिलती। ये खुसूसी रवैया जो बरता गया, और कमरा अदालत में उस वक्त मौजूद था मौजूद जस्टिस उमर बंदयाल साहब, जितना वो एक वेलकम करने के अलावा भी जितना उनका चेहरा माशाल्लाह ग्लो कर रहा था इमरान खान साहब वो कमरा अदालत में देखकर, दैट समथिंग, वो थोड़ा इतना नॉर्मल नहीं था, इतनी रूटीन नहीं है उनके कोर्ट रूम की कि
वो इस तरह से समाज को कंडक्ट करें और 1 घंटा से ज्यादा एक शख्स को वो उससे आर्गू करें और उससे रिक्वेस्ट करें कि वो मजम्मत कर दे जलाओ गिराओ की, और वो शख्स 1 घंटा मजम्मत करने से इनकारी रहे और माहौल वैसे खुशगवार रहे, ये थोड़ा सा जरा गैर मामूली था। सही, क्योंकि काफी गैर मामूली था। सही। अच्छा असद साहब, आपका कल का हमने प्रोग्राम देखा, उसमें आपने एक खबर भी दी और वो खबर ये थी जस्टिस मज़ाहिर अकबर नकवी साहब के बेटे की जो शादी हुई उसमें 3 जजेस जो हैं वो उनको दावती नहीं दी गई और 4 दावत के बावजूद नहीं गए। तो ये जो कोर्ट का माहौल है, जाहिर सी बात है सबको पता है कि अंदर क्या चल रहा है, तो ये भी कितना लाउड एंड क्लियर मैसेज है और लोगों को क्या मैसेज दिया जा रहा है कि जजेस के अंदर इस तरह के इख्तलाफात हैं कि एक दूसरे की गमी या खुशी में भी वो शरीक नहीं हो पा रहे, और फिर उन्हीं की तरफ से हम देखते हैं चीफ साहब डायरेक्शन देते हैं दूसरों को, जैसे लास्ट डे भी उन्होंने कहा कि आपस में बैठें, मिलकर बैठें, बातचीत के जरिए हल निकालें। तो ये क्या सारी सूरत हाल है? बिल्कुल ठीक कह रहे हैं, यही तो बात है ना, वो इसलिए तो सियासी जमातें तनकीद करती हैं कि आप हमें आपस में फहम तफहीम से मामला तय करने से पहले खुद अपने तय कर लें, अपने इन हाउस डायलॉग कर लें, उसके बाद आप सियासी जमातों को कहें। तो वो एक माहौल है बिल्कुल, और उसमें यकीनन इन जजेस में इत्तेफाक नहीं रहा, वो बड़ा खुल के नजर आता है। वो कोर्ट रूम में तो चले पहले ये इख्तलाफ हो रहा था, उसके बाद तो मौजूदा जस्टिस उमर बंदेयाल साहब ने जो जजेस इख्तलाफ कर रहे थे उनको अपने बेंचेस में शामिल करना ही सिरे से छोड़ दिया अहम केसेस के बेंचेस में। लेकिन अब जो वो मिलती है वो लेवल पर भी आ गया, जिसे कहते हैं आपस में मेल मुलाकात खत्म हो गई है। कोई इफ्तारी भिजवाता है तो इफ्तारी दूसरा नहीं कबूल करता, और कोई शादी किसी के बेटे की आती है तो वो इनवाइट नहीं करता कुछ को जो उनको पसंद नहीं है। तो ये जाहिर होता है कि अब वो जो जजेस में जो इख्तलाफात हैं वो अब शायद इख्तलाफात से बढ़कर जाती रंजिशों में बदल गए हैं। सही। अच्छा असद साहब, अदालती मामला पर एक और मैं चाहूंगा कि सवाल हो जाए, फिर हम आ जाते हैं करंट जो पॉलिटिकल सूरत हाल उस पर। वो सवाल ये है कि कल हमने देखा जो कुछ हुआ, एहतजाज हुआ सुप्रीम कोर्ट के बाहर, मरियम नवाज साहिबा ने वाज़े तौर पर इस्तीफा का मुतालबा किया चीफ जस्टिस साहब से, और कल ही पार्लियामेंट ने चीफ जस्टिस साहब के खिलाफ रेफरेंस लाने की मंजूरी भी दे दी। तो अब आप क्या समझते हैं? कहा यह जा रहा है कि उस रेफरेंस में सबसे बड़ी रुकावट हैं वो प्रेसिडेंट अलवी साहब हैं, वो जब तक हैं ये रेफरेंस नहीं हो सकता। कुछ लोग ये भी कह रहे हैं कि नहीं, अपना कौमी असेंबली का जो स्पीकर हैं वो भी ये रेफरेंस भेज सकते हैं। तो आपकी इस सवाल से क्या वो है समझ है? आप क्या समझते हैं कि क्या वाकई रेफरेंस जाएगा चीफ साहब के खिलाफ और 2 जो और जजेस हैं उनके साथी? देखिए, ये पार्लियामेंट ने एक प्रोसेस तो इनिशिएट किया है, जाहिर बात है वो जो पार्लियामान है, लेजिस्लेचर है, वहां पर सारे लॉ मेकर्स बैठे हुए हैं, तो हम उम्मीद करते हैं कि उनको आइन और कानून की इतनी तो यकीनन समझ बूझ है कि उन्होंने अगर ये रेफरेंस लाने का सोचा है तो उनको कुछ मालूम होगा कि ये सदर को बाईपास करके डायरेक्ट भी दायर किया जा सकता है। और वैसे तो हमें मालूम है कि 3 तरीकेकार होते हैं सुप्रीम जुडिशियल काउंसिल में जो किसी भी जज के खिलाफ कार्रवाई इनिशिएट होने के। एक कि सदर रेफरेंस फाइल करे, दूसरा होता है कि वो रेफरेंस कोई आम शख्सियत शिकायत की जरूरत में दायर करे, और तीसरा तरीका होता है कि सुप्रीम जुडिशियल काउंसिल खुद किसी जज के खिलाफ कार्रवाई इनिशिएट करे सो मोटो लेकर, जैसे कि जस्टिस शौकत अली सिद्दीकी के खिलाफ उस वक्त के चीफ जस्टिस साकिब निसार ने इनिशिएट की थी। तो अब उसमें मालूम नहीं कि पार्लियामान जो है वो एक आम शहरी के तौर पे वहां पर रेफरेंस दायर करेंगे, क्या होगा तरीकेकार, लेकिन तरीके तो मौजूद हैं। अब देखते हैं कि पार्लियामान कौन सा तरीका इख्तियार करेगी। सही। और कहा यह भी जा रहा है कि अब ये मामला सिर्फ पॉलिटिशियंस का नहीं है, खान साहब को जिस तरह से रिलीफ दिया गया, अब जो मुक्तदर हल्के हैं उनकी भी जो नाराजगी है वो मोल ली है चीफ साहब ने, तो ये सितंबर तक जो उनकी आईनी मुद्दत है तब तक वो रह नहीं पाएंगे, इस तरह की बातें भी चल रही हैं। बिल्कुल बातें चल रही हैं, और ये बात भी बिल्कुल फैक्ट है कि जो पाकिस्तान के मुक्तदर हल्के हैं वो इमरान खान साहब को इस तरह से रिलीफ देने पर खुश नहीं है, और इस वजह से भी खुश नहीं है कि इमरान खान साहब ने जिस तरह से फौजी तनसीबात को निशाना बनाया उनके कारकुनों ने, और उसके बाद जिस पार्टी ने निशाना बनाया उसके चीफ को इमरान खान साहब को इतना प्रोटोकॉल देकर फिर बाद में जमानत भी दी जाए, तो वो यकीनन खुश होंगे। और उनके भी अब
सही। और इनकी जमात के लोगों को लेकर, लेकिन टू बी वेरी ऑनेस्ट मुझे नहीं लगता कि वो मौजूदा चीफ जस्टिस उमर बंदियाल साहब को हटा पाएंगे अच्छा। सितंबर तक, क्योंकि देखिए ये सुप्रीम कोर्ट के जज को निकालना बहुत मुश्किल होता है, चीफ जस्टिस तो बहुत दूर की बात है। आप देखिए जस्टिस काजी फैज साहब उस वक्त 5वें नंबर पे थे सीनियरिटी लिस्ट में, जब उनके खिलाफ रेफरेंस आया पूरी पीटीआई हुकूमत उनके खिलाफ खड़ी हुई थी, सदर आरिफ अलवी उनके खिलाफ थे, उस वक्त के आर्मी चीफ जनरल कमांडर बाजवा उनको हटाना चाहते थे, उस वक्त के डीजीआईएसआई जनरल फैज हमीद उनको हटाना चाहते थे, लेकिन ये सब मिलकर भी, और हालांकि सुप्रीम कोर्ट के अंदर भी एक बड़े धड़े की जजेस में उनको हमायत हासिल थी, लेकिन उसका तूर साहब आप नहीं समझते एक बड़ा सबब ये भी था, वजह ये भी उनका मोरल ग्राउंड जो था वो बहुत ही हाई था, या जो उनको जो प्रोफाइल था वो बड़ा ही हाई था, इस तरह के कोई उन पर इल्जामात नहीं थे। वो एक मखसूस हल्का चाहता था कि ना हो, लेकिन जिस तरह के इल्जामात हैं बंदियाल साहब पर तो वो तो बहुत ही ज्यादा संगीन है, और जो कुछ वो करते रहे हैं। बिल्कुल आप दुरुस्त कह रहे हैं, इल्जामात की नोयत मुख्तलिफ है, संगीनी भी मुख्तलिफ है, लेकिन फिर भी क्योंकि जो एक सुप्रीम कोर्ट का जज होता है उसको बहुत से आप कहने के आईनी तहफ़्फ़ुज़ हासिल होते हैं। जी बिल्कुल। तो उस तक पहुंचना इतना आसान नहीं होता, और वो फिर अगर वो ये उस रेफरेंस को सुप्रीम कोर्ट में चैलेंज कर देंगे तो वहां पर एक बेंच बनेगा, वो उसकी सुनवाई शुरू करेगा, तो आप यूं कह सकते हैं कि वो उस तमाम के अंदर ही 3-4 माह गुजर जाएंगे उनके। हाँ, लेकिन ये जरूर आप कह सकते हैं कि उनके लिए एक मुस्तकिल एम्बैरसमेंट का सामान क्रिएट हो जाएगा, मुस्तकिल उनका कभी उनको कोर्ट रूम में उनके केस की समाज चल रही होगी, सुप्रीम जुडिशियल काउंसिल में अलहदा मामला चल रहे होंगे, तो वो फिर एक जज के लिए काफी मुश्किल होते हैं वो दिन, और स्पेशली जब एक चीफ जस्टिस हो और वो रिटायर होने वाले हों, तो वो ये भी तो सोचते होंगे कि उनकी भी कोई लेगेसी होगी। ठीक। अच्छा तूर साहब, अब आ जाते हैं ये जो सारी सूरत बनी 9 मई की, और उसके बाद हम देखते हैं स्पेशल कोर कमांडर कॉन्फ्रेंस, आज कौमी सलामती कमेटी का इजलास, और ये वाज़ेह पैगाम कि अब फौजी अदालतों में ट्रायल होगा, सारी बातें एक तरफ, लेकिन फिर भी हम देखते हैं जो खान साहब ने वही एजेंसीज पे इल्ज़ाम धर दिया कि नहीं ये सब कुछ हुआ एजेंसीज ने किया, मतलब जो कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में डिटेल दिए गए इंटेलिजेंस इदारों की तरफ से वो सारी रिपोर्ट्स को खान साहब ने रद्द कर दिया। ना सिर्फ ये, बल्कि आज कौम के नाम उन्होंने खिताब जो किया है, पैगाम भेजा है, उन्होंने चंगेज़ खान का हवाला दिया, यकीनन वो क्लिप सुना होगा 2-2.5 मिनट का। वो कहते हैं कि चंगेज़ खान जिस भी मुल्क पर हमला करते थे बहुत सारे लोगों को मार देते थे, और कुछ को इसलिए जिंदा छोड़ते थे ताकि वो गांव-गांव जाकर ये बताएं कि चंगेज़ खान कितना जालिम है। तो अब खौफ फैलाया जा रहा है इदारों की तरफ से, लोगों को पकड़ा जकड़ा जा रहा है, केसेस बनाए जा रहे हैं, लेकिन कौम को ये खौफ के बुत तोड़ने होंगे, बाहर निकलना होगा और मेरी कॉल का इंतजार करें। जवाब खान साहब का ये आ रहा है सर। देखिए, इमरान खान साहब बेशक कहें कि वो उनके लोग नहीं थे जिन्होंने जलाओ गिराव किया, लेकिन दो बड़ी सादा सी चीजें खान साहब जवाब दे दें। अगर ये पीटीआई के लोगों ने नहीं किया तो वो जो कहते हैं कि हमारे 30-40 लोग या 47 लोग इसमें मारे गए इन हंगामों में पुलिस के हाथों, तो क्या वो लोग कोई पार्टी कर रहे थे जहां पर वो मारे गए? वो हंगामों के दौरान ही पुलिस से तसादुम में मारे गए ना। फिर दूसरी बात, अगर ये पीटीआई का पार्टी पॉलिसी नहीं थी ये हमले, सही, तो खान साहब इसकी मजम्मत क्यों नहीं करते? उनकी जमात के किसी रहनुमा का बताइए जिसने मजम्मती बयान जारी किया। सही, ये लोग मजम्मत तक करने को तैयार नहीं थे। नहीं, पार्टी पॉलिसी के तहत हुआ ना, तो पार्टी अपनी पॉलिसी की कैसे मजम्मत करते? और वो फिर वो जो ऑडियो लीक्स वगैरह आई या हसन न्याजी साहब की, बहुत सारों की तो वीडियो क्लिप हैं, उनसे कौन डिनाई कर सकता है? वो जो बिल्कुल बिल्कुल, तो वो फिर अब आप बेशक वो जिसे कहते हैं वो एक सराइकी कहावत है कि दो लोगों का आप कुछ नहीं कर सकते। एक जो दरिया के पार उतरकर आपको गालियां दे, आप दरिया के इस किनारे पर खड़े हो तो उसका कुछ नहीं कर सकते। सही। और दूसरा जो आपके मुंह पर मुकर जाए तो आप उसका कुछ नहीं कर सकते। सही। तो वो फिर अगर खान साहब इस तरह स्ट्रेट डिनाइल दे दें कि हम तो थे ही नहीं, वो तो पता नहीं कहां से वो कोई आए ये फिर। लेकिन यहाँ पर ये लगता यह है कि बहुत कुछ होने जा रहा है। वो दरिया वाला मिसाल बिल्कुल आपकी सही है, लेकिन खान साहब के हवाले से बहुत सारी जो कहा यह जा रहा है कि तैयारियां हो चुकी हैं और ये जो सारे इजलास हो रहे हैं,
फिर फौजी कोर्टों में ट्रायल की बातें चल रही हैं, सब कुछ। तो इसको आप किस तरह देखते हैं कि अब सिविलियन स्पेशली जो इस तरह के हंगामे में मुलविस रहे हैं, आर्मी एक्ट के तहत उनके खिलाफ ट्रायल होगा? देखिए, मैं प्रिंसिपली फौजी अदालतों में सिविलियन ट्रायल के से इख्तलाफ रखता हूँ, उसके खिलाफ हूँ। क्योंकि हम बेशक आज मैं खुद भी एक नाकिद सहाफ़ी हूँ पीटीआई का, उनके कंडक्ट और गवर्नेंस की वजह से, लेकिन अगर आज हमने ये कबूल कर लिया कि एक सियासी फरीक का हमने फौजी अदालतों में ट्रायल कबूल कर लिया, उनका खात्मा फौजी अदालतों के जरिए कबूल कर लिया, तो याद रखिए ये प्रेसिडेंट फिर बाकी सियासी जमातों और जो समाजी और सियासी कारकुन होते हैं, बिल्कुल, या इख्तलाफी आवाजें होती हैं, या सहाफ़ी होते हैं जो रियासत की पॉलिसियों की वजह से तनकीद करते हैं रियासती इदारों पर, ये फिर उन पर भी अप्लाई होगा। बिल्कुल। तो हमें इसको यहीं पर ये मिसाल कायम नहीं होने देनी चाहिए। ये हमारी सियासी जो हुकूमतें हैं जो अभी भी मौजूद हैं, पीडीएम की 12 सियासी जमातों का इत्तेहाद है हुकूमत में, उनको ये चीज जरूर सोचनी चाहिए कि वो जो कर रहे हैं इसके दूररस नताइज क्या होंगे। बिल्कुल। एक वक्ती या एक छोटे फायदे के लिए हमें मुल्क का और अपनी जमहूरियत का इतना बड़ा नुकसान नहीं कर लेना चाहिए। बिल्कुल, आप दुरुस्त फरमा रहे हैं, लेकिन दूसरी जो फरीकें हैं दूसरे, उनकी तरफ से कहा जा रहा है कि दलाइल ये आ रहे हैं कि देखो इतना सब कुछ हुआ 9 मई को, फिर भी जितना प्रोटोकॉल दिया गया खान साहब को, जिस तरह से जमानतें मंजूर हुई, तो सिविल जो कोर्ट हैं वो इसी तरह जमानतें देती रहेंगी, तो फिर हमारा क्या होगा? हमारा वो मोराल जिसके बुनियाद पर हम सब कुछ ये आज तक चलते आ रहे हैं, तो उसका क्या होगा? तो इसलिए ज़रूरी है कि ये मामला इस तरफ आएँ ताकि एक ट्रायल भी सख्त हो, सजाएं भी हो, ताकि एक मिसाल बने कि आइंदा इस तरह की कोई जुर्रत ना करे। तो आप समझते हैं कि पीडीएम वाले इस पर एग्री हो जाएंगे? पीडीएम वाले तो हमें नजर आ रहा है कि वो तो एग्री हो जाएंगे, लेकिन बात यह है कि हमने ये आर्गुमेंट 2014 में जब आर्मी पब्लिक स्कूल पर हमला हुआ और फौजी अदालतें कायम हुई, तो यही आर्गुमेंट दिया गया था कि जो सिविलियन अदालतें हैं वो दहशतगर्दों को सजाएं नहीं दे रही, तो इसलिए फौजी अदालतों से उनको सजाएं दिलवाना जरूरी है। बिल्कुल। लेकिन अब वो अदालतें 2 साल के लिए बनी थी, 2 साल में सैकड़ों दहशतगर्दों को उन अदालतों से सजाएं मिली, फांसियां लगी। सही। अब उन अदालतों को खत्म हुए भी तकरीबन 7 से 8 साल हो गए। सही। आप मुझे बताइए, क्या मुल्क से दहशतगर्दी खत्म हुई? तो देखिए, ये अगर तो फौजी अदालतें ही इतना बेहतरीन हल होती, हर बीमारी का इतना अच्छा इलाज होती, तो फिर तो हमें अपने वैसे सिविलियन अदालती निज़ाम खत्म कर देना चाहिए। सही। ताकि तेज तर इंसाफ मिले, फौरी इंसाफ मिले, और जो बुराई है, जो भी बुराइयां हों, उन सबका जड़ों से खात्मा होता है। सही। अच्छा असद साहब, इस पर भी बड़ी बातें चल रही हैं और बड़ा सवाल ये गूंज रहा है कि अब पीटीआई का क्या होगा, खान साहब का फ्यूचर उसका क्या होगा, क्योंकि कहा यह जा रहा है कि अब बड़ी तादाद में लोग उनको छोड़ना शुरू करेंगे। आज कौमी असम्बली के एक्स जो उनके मेंबर थे कराची से, मौलवी महमूद, उन्होंने पार्टी से अलहदगी का अख्तियार करने के लिए प्रेस कॉन्फ्रेंस कर दी है। तो कहा यह जा रहा है आने वाले दिनों में बहुत सारे और लोग भी जाएंगे। तो आप क्या समझ रहे हैं पीटीआई का फ्यूचर, स्पेशली खान साहब का जो मुस्तकबिल है वो? देखिए, खान साहब का मुस्तकबिल तो मुझे उनके साथ वही होता नजर आ रहा है जो 2016 से 2018 के दरमियान नून लीग के साथ हुआ था। मुझे वही एपिसोड रिपीट होती नजर आ रही है। तो अब ये देखते हैं कि खान साहब क्या सियासी हिकमत अमली अपनाते हैं। अब तक तो जो उन्होंने सियासी हिकमत अमली अपनाई है, मेरी जितने भी पीटीआई के सीनियर रहनुमाओं से ऑफ द रिकॉर्ड गुज़िश्ता 2 रोज में गुफ्तगू हुई है, उनमें शदीद मायूसी पाई जाती है। अच्छा। और वो बताते हैं, एक तो उनको ये मायूसी है कि खान साहब ने जिस तरह की लड़ाई मोल ले ली है, इससे वो हमें बंद गली में ले गए सही, और हम लोग क्या करें। दूसरी उनमें जो मायूसी पाई जाती है वो ये है कि खान साहब रिहा हुए और उन्होंने एक मजम्मती लफ्ज नहीं कहा जो पीटीआई के रहनुमा गिरफ्तार हुए। बिल्कुल। तो वो ये चीज फील कर रहे हैं, वो कह रहे हैं कि खान साहब बुशरा बेगम से आगे सोच रहे ही। तो ये बातें में खुल के वो लोग कह रहे हैं और बड़े सख्त अल्फाज भी खान साहब के बारे में इस्तेमाल कर रहे हैं। तो मुझे ये खदशा है कि कहीं यही चीज
अल्टीमेटली तहरीक इंसाफ में दरार का बायस न बचे। और जाहिर बात है जो हल्के जो दरार डालना चाहते होंगे उनके लिए ये बड़ा साजगार माहौल है बिल्कुल दरार को डालने में। देखते हैं आने वाले दिनों में क्या होता है। ठीक है साहब, बहुत शुक्रिया आपने हमें वक्त दिया। नज़ीर असद अली तूर साहब जो मौक़िफ़ अवां जे साम्हूं आहे, ॻाल्हियूं उहे ई पियूं थियनि त ॾार जेके आहिनि उहे पइजण घणे अरसे खां शुरू थी विया ऐं हाणे जेके आहिनि उहे माण्हू ख़ान साहब खां अलहदगी इख़्तियार करणु बाज़ाब्ता तौर ते शुरू कंदा। अॼु पहिरियां हुआ मौलवी महमूद साहब जेके अॻूणा MNA हुआ ऐं ॿिया बि खोड़ चवनि था त अहिड़ा माण्हू जेके तयारु वेठा आहिनि। ईंदड़ ॾींहंनि में अॼुकल्ह लिस्ट आहे उहे ॻणण माण्हू शुरू करे चईंदा त फ़लाणे बि छॾे ॾिनो फ़लाणे बि, ऐं आख़िर में जेको कुझु थींदो उहो सभिनी जे साम्हूं हूंदो। बहरहाल हिते वक़्तु पियो मुख़्तसर ब्रेक जो, ब्रेक वठूं था, वापसि ईंदासीं त हिन सूरत हाल ते अञा वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर मूंखे प्रोग्राम में चऊं था भली कार ऐं हींअर सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार साईं नज़ीर लगारी साहब जेके आहिनि, पाण कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि, उहे असां सां हींअर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका समूरी मुल्क जी सूरत हाल आहे। नज़ीर लगारी साहब, तमामु घणी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। लगारी साहब, अवां खां बि इहो सम्झणु चाहींदासीं, सॼे मुल्क में इन ते हाणे बहस पियो हले, ख़ासि तौर ते 9 मई ते जेको कुझु थियो उनखां पोइ हाणे इमरान ख़ान साहब जी सियासत जो जेको आहे मुस्तक़बिल छा आहे, उनजी पार्टी जो मुस्तक़बिल छा आहे। तजिया ऐं तबसरा इहे थियनि पिया त जीअं लंडन वारे भाई साहब सां थियो या MQM जो जेको हशर थियो अगस्त 2016 वारी तकरीर खां पोइ हालतूं उन तरफ़ वञनि थियूं। सो अव्हांखे कीअं थो लॻे PTI जो फ्यूचर या ख़ान साहब जो पॉलिटिकल मुस्तक़बिल कीअं था ॾिसो साईं? सियासत जी इजाज़त हर कंहिंखे हुजणु खपे, ख़ान साहब खे बि हुजणु खपे। जेकॾहिं अल्ताफ़ हुसैन सियासत करे त हुनखे बि हुजणु खपे, पर क्राइम करण जी इजाज़त कंहिंखे बि न हुजे ऐं न हुजणु खपे। ऐं जेकॾहिं को दहशतगर्दी करे उनखे इजाज़त न हुजणु खपे। जेकॾहिं को रियासत सां बरह रास्त मुआदो अटकाए थो, पोइ पंहिंजो पाण ॼाणे, उहो रियासत ॼाणे, हुनजो कमु ॼाणे। ऐं हुननि जेको कुझु कयो 9 मई ते, हाणे हुन सिधो डायरेक्ट हमलो कयो आहे फ़ौज ते। हाणे फ़ौज ॼाणे ऐं उहो इमरान ख़ान ॼाणे, हुन जेको आहे सो मामूली कमु न कयो आहे। ऐं जॾहिं ॿाहिरि आयो हिकिड़े मिंट लाइ या हिकिड़े फौरी तौर ते जॾहिं हुनखे कढियो वियो ऐं ॿाहिरि आयो, जॾहिं माण्हुनि जे सां ॻाल्हायो त हुननि चयो त जेकॾहिं मूंखे वरी गिरफ़्तार कंदो त वरी उहो बि थींदो जेको 9 मई ते थियो आहे। हिन जो मतिलबु इहो आहे हू जेको आहे उते बीठो आहे जितां पहिरें ॾींहुं हुयो, जेको जेको आर्मी ऐं एंटी स्टेट ऐं एंटी जेके बि हुन कार्रवाइयूं कयूं ऐं चवे थो वर्जाए थो जेकॾहिं ॿीहर मूंखे हथु लॻाईंदो, जेकॾहिं ॿीहर मूंखे गिरफ़्तार कंदो त मामिलो उते ई वेंदो ऐं उहो कोई थींदो जेको 9 मई ते थियो हो। हाणे इहा ॻाल्हि सम्झनि, जेकॾहिं पाण ठहनि था त हुनजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं पाण बहाल कराइनि था पंहिंजे पाण खे त बि हुनजी मर्ज़ी आहे। हाणे पाण धणी आहिनि, हुनखे ख़बर आहे छा थियणु खपे। सही। ऐं अॼु बि उन्हनि हिकिड़ो पैगाम जारी कयो आहे क़ौम जे नाले सां, ऐं उन्हनि चंगेज़ ख़ान जो हवालो ॾिनो आहे त चंगेज़ ख़ान जन मुल्कनि ते हमला कंदो, खोड़ माण्हुनि खे मारे छॾींदो, जेके बचंदा हुआ उन्हनि खे पाण बचाईंदा हुआ, छॾींदा हुआ। त जीअं उहो ॻोठ में वञी इहो पैगाम ॾियनि त चंगेज़ ख़ान केॾो दहशतगर्द आहे या उनजी दहशत केॾी वॾी आहे। हुननि इदारनि ॾांहुं इशारो कयो त उहे बि ईअं ई हाणे दहशत पिया पखेड़ीनि, उन्हनि जा माण्हू गिरफ़्तार था कनि, फ़ौजी कोर्टुनि में केस हलाइण जी ॻाल्हि पई थिए। माण्हू मुंहिंजे इंतज़ार में रहनि ऐं कॉल ॾींदुसि उनजे लाइ तयारु रहो। मतिलबु हू अञा ताईं उन लेवल तां हेठि लहण लाइ तयारु न आहिनि। न, हुन डायरेक्ट ॿाहिरि अचण खां पोइ सभ खां पहिरियों अटैक जेको आहे सो हुन आर्मी चीफ ते कयो आहे। जी बिल्कुलु। ऐं हुन नालो वठी हुन ते अटैक कयो आहे। ऐं हुन खां पोइ हाणे हे चवनि त बाबा उहो असीं न हुआसीं, ॿिया केरु हुया। ऐं हुन पाण चयो त एजेंसी वारा हुया, हुनखे ओन बि करे थो ऐं एजेंसी वारा विच में थो अलाए छा आहे, हिनजी पंहिंजी आहे। ऐं ॿियो इहो त हाणे फ़ौज आहे ऐं हे पाण चंगेज़ खां चवे पियो, कॾहिं हुनखे गद्दार चवंदो आहे, कॾहिं मीर जाफ़र चवंदो आहे, कॾहिं मीर सादिक चवंदो आहे, कॾहिं जानवर चवंदो आहे, अरे हुनखे जेको वणे सो चवे थो। ऐं ॿियो त हिननि जंहिं जेके हिनखे पालण में हिन हद ताईं आणण में जेके माण्हू ज़िम्मेवार हुया, हाणे उहे पाण लोड़नि न, हाणे छा ॾिसनि त हे जेको शइ जंहिंखे हुन पालियो हो इहो अहिड़ो हुयो, इहो हुनजी गिची में पियो आहे। सही। पर लगारी साहब उनजी त ॾिसूं था हिकिड़ी डिघी तारीख़ आहे, 75 साल जेका त पोइ तालिबान जे पैदा कंदड़ हुजे, मज़हबी पार्टियुनि खे पैदा करणु हुजे, TLP ताईं, PTI ताईं, MQM ताईं, जेके तजुर्बा थिया आहिनि उहे उन्हनि जे ई कंध पिया आहिनि। पर तंहिंजे बावजूदि बि असांखे लॻे ईअं थो त ॼण उन्हनि हिकिड़ो कसम खयो आहे त असांखे सिखणो न आहे,
ऐं इहा जेका थर्ड फोर्स पैदा करणी आहे या कुझु माण्हुनि खे कंट्रोल करण लाइ, सो हिननि एक्सपेरिमेंट खां पोइ अव्हांखे लॻे थो त उते का इहा ॻाल्हि डिस्कसेट हूंदी त भई हाणे इहे तजर्बे गाहूं असांखे बंदि करणु खपनि? न अञा कार्रवाई थिए न, जेकॾहिं इहो कुझु कंहिं बरोज कयो हुजे, ख़ुदा न करे न करे, जेकॾहिं कंहिं बरोज इहो चवे, जेकॾहिं को सिंधी ईअं चवे, जेकॾहिं को सराइकी ईअं चवे, जेकॾहिं को ॿियो इहो चवे, नंढी क़ौम जो माण्हू चवे त किची कपे छॾींदा हुनजी, उहो लभंदो ई न, मिलंदो ई न। असां माण्हू क़ौम चवनि था मिलंदो, आसे बालाजी जहिड़े माण्हू खणी विया हुया, प्यार ॻोल्हींदा हुआसीं, भाउ काॾे वियो असांजो हमरा, काॾे रुली वियो आहे, असां हुनजी असांखे मढ़ मिलंदा आहिनि ऐं मढ़ कुचियल मढ़ मिलंदा आहिनि। इन्हनि खे त शहज़ादा आहिनि, प्यारा आहिनि, राज दुलारा आहिनि, बाहियूं ॾींदा आहिनि, साड़ींदा आहिनि, सभु कुझु करे छॾींदा आहिनि, तॾहिं बि इन्हनि खे त ईअं आहे ॾुढो को प्यार जी चुमियूं ॾींदा आहिनि, प्यार जी चुमियूं करे, अरे मिठा प्यारा, हे छा थो करी पियो, मिठा प्यारा जानी, हे छा आहे? उहो त इन सां त ईअं थो ॻाल्हाए। बाक़ी ॿिया हुजनि त हुननि सां वरी विढ़णो आहे, हुनखे कुटणो आहे, हुनखे मारणो आहे, हुनजी हयाती खसणी आहे, हुनजी कुझु बि न बचाइणो आहे हुनखे। ऐं जेकॾहिं पंहिंजो प्यारो मिठो मन ठार हुजे पोइ त हिन जे लाइ मिठाइयूं आहिनि ऐं हुनजे लाइ हुनजी हा साईं तव्हां वञो, महिरबानी कयो, वञी होटलुनि में रहियो न, हुन में महल में वञी रहियो ऐं राति जो गपशप कयो, सुभाणे सुबुह जो उथी पाण हलिया वञो, ख़ैर आहे वञो, महिरबानी। तव्हांखे ॾिसी ख़ुशी थी आहे, तमामु घणी ख़ुशी थी आहे तव्हांखे ॾिसी, तव्हांजी नसीब सुठो हुजे, भाग तव्हांजा भला हुजनि। इहा त पाण हुते सभु खां वॾो मुड़ुसु ईअं चयो वेठो, हाणे छॾंदो। ऐं जीअं मिठा प्यारा जो हवालो ॾियो था लगारी साहब, तूं फैज़ाबाद धरणे में जॾहिं रक़म तक़सीम कई पई वई धरणो ख़तमु कराइण वक़्तु उन्हनि खे बि चयो पियो तव्हां त असांजा बच्चा आहियो, पंहिंजा आहियो ऐं पोइ वरी हीउ किरायो वठो वापसि वञो, ज़ाहिर आहे इहे सभु मंज़र दुनिया ॾिठा। ईअं कंदा आहिनि, असां पंहिंजे माण्हुनि जी, असां मां हुयसि उते काज़ी अहमद में लाशूं वञी खणियूं, 1 कलाक में 60 माण्हू कुछा विया हुया, मेहड़ में, जोही में, दादूअ में, पंहिंजो पाई पांधी में, नवाबशाह में, हर हंधि असीं लाशूं वञी ॾिठियूं हुयूं, असीं लाशूं वञी खणियूं। ज़िया दौर में इहे ई हुया, इहे बादशाह हुया असांजा, इहे मिठा हुया, इहे हाणे प्यारा हुआ असांजे लाइ, ईअं हुया असांजे माण्हुनि जे लाइ, ईअं हुया। असां पंहिंजे माण्हुनि जी हिकु मिंट में हिकु माण्हू मोयो, हिकिड़े मिंट में हिकिड़ो माण्हू मोयो, असीं पाण पंहिंजे हथनि सां लाशूं वञी खणियूंसीं। सही। सो हाणे कीअं बि ॾिसो, हीउ वरी जेको सभु जीअं अव्हां चयो त हाणे हिकिड़े पासे ताक़तवर धोरा, ॿिए पासे ख़ान साहब ऐं हाणे पाण ॼाणनि, हाणे इन विच में वरी मामिलो अचे थो फौजी कोर्टुनि जो, जंहिंजी सिविल सोसाइटी, सहाफ़ी सभु मुखालफ़त कंदा रहिया आहिनि माज़ी में त न ट्रायल थियणु खपे, उहो कोर्टुनि में, सिविल कोर्टुनि में थियणु खपे, फ़ौजी अदालतूं न लॻणु खपनि। ज़िया दौर में बि उन ते तमामु घणी तनक़ीद थी। हाणे हिकिड़ो ॿीहर ॿुधण में पियो अचे त बाबा इहे सभु कुझु जेको केसिस हलंदा हाणे फ़ौजी अदालतुनि में हलंदा, उनखे अव्हां कीअं था ॾिसो? बाक़ी उहो उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे। हाणे जिन ज़िया दौर में हिननि अदालतूं ठाहियूं, ख़ासि अदालतूं ठाहियूं ऐं उन ख़ासि अदालतनि हिकिड़े माण्हू खे, रफ़ी बबली खे सज़ा ॾिनी हुई, उन खां सुप्रीम कोर्ट वारा वारिस अची विया, हुननि चयो त ख़बरदार हिकिड़े माण्हूअ खे बि, उहो आहिनि माण्हू हुयो, हुनखे सज़ा थी हुई, हुनखे सज़ा मौजूदु ॾिनी हिकिड़े माण्हू खे, ॿिए जी सज़ा ॿिए ॾींहुं थियणी हुई, हुन ते अमल थियणो, हिकिड़े ते अमल थियो, ॿिए ते थियणो, ख़बरदार। पोइ सुप्रीम कोर्ट में वॾा माण्हू वेठा हुया, हुननि चयो त ख़बरदार पंहिंजो माण्हू न मारियो, हिकिड़ो माण्हू बि न मारियो वेंदो। ऐं जेके हे आहिनि हिननि जा तव्हां ॾिसो वेठा, जेके मुशर्रफ ते हमला कयूं उन सभिनीनि खे सफ़ा करे छॾियूं ऐं मिलिट्री कोर्ट ठाहियूं ऐं मिलिट्री कोर्ट हिन सियासी जमातनि ठारायूं हुयूं। हाणे हे ठाराइनि था, कोन था ठाराइनि, मिठा माण्हू आहिनि न, हिन जे लाइ केरु ईअं सोचींदो त हिननि खे मारियो वञे। छा कयो आहे, मिठा ॿार हुया, बसि ॿार विया उते, वरी ॿारनि तफ़री पे कई, उहा कई, वरी तफ़री करे आया, बसि हाणे छॾियो न यार, बसि ख़तमु। 600 करोड़ जो नुक़सानु थियो, इहो छा आहे 600 करोड़, कुझु बि न आहे, टक जी शइ आहे, छॾियो भला हिनखे, हे पछड़ी न कयो न, हिनखे छॾियो, वञण ॾियो, ईअं कंदा। पर ईअं लॻे कोन थो, जेका कोर कमांडर स्पेशल कॉन्फ्रेंस थी, जेको बयान आयो या अॼु जेको क़ौमी सलामती कमेटी बयान त ॾाढा सख़्तु था अचनि। चऊं था न करनि, असीं चऊं था न करनि, असां चऊं था अलाह करे न करनि, असां सां घणो थियो आहे, सिंध सां घणो थियो आहे, बंगाल सां घणो थियो आहे, बलोच सां घणो थियो आहे, तमामु घणो थियो आहे। हाणे हिननि सां शहज़ादनि सां कुझु करनि त ख़बर पए न, असीं माठ करे वेंदासीं, असां ताड़ियूं न वॼाईंदासीं, तॾहिं बि ॾिसूं था वेठा छा करनि था। हे ॿाहिरां महबूब वीचारा 600 करोड़ जो नुक़सानु करे छॾियो आहे, हाणे हिनखे करनि छा था ॾिसूं था। हाणे माण्हू मो आहिनि, माण्हू मो आहिनि। बिल्कुलु।
त अव्हांखे लॻे थो कार्रवाई थींदी या इहे सभु शइ आहे वाश आहे ऐं बसि इहे कुझु अरसे खां पोइ, पर माण्हू चवंदा न इहो इदारे जी अना जो मसइलो आहे, जेकॾहिं इहो फबी वियो त फ्यूचर में को ॿियो बि ईअं कंदो, अटैक कंदो सिधा उन्हनि ते, उनजे करे हू हिकिड़ो मिसाल क़ाइमु कंदा ज़रूरु ऐं उन्हनि माण्हुनि खे सख़्तु सज़ाऊं ईंदियूं जेके मुलविस आहिनि। न उहे असां ॾिसूं था, असांखे त इहो ॾिसणो आहे न, जेकॾहिं हुजे न बरोज ते हिन महिल ते मोया पिया हुजनि न, हाणे हिन महिल ते ॻाल्हि बि हुजे आहे, जेकॾहिं सिंधी हुजे न त ॻाल्हि बि हुजे आहे न। बंगालियुनि जो जेको आहे नसल ख़तमु करण जे बारे में चयो, हे विया हुतां बलोचनि जी नसल तब्दील पंहिंजो बंगालियुनि जी नसल तब्दील करणु विया, इहो वञी टाइगर चवंदो, टाइगर न्याज़ी, त मां इन्हनि जी नसल तब्दील कंदुसि। पाण जीअं भॼी आयो त ॿी ॻाल्हि आहे, पर हुते हिननि जी नसल तब्दील करणु वियो। हाणे हिन जो छा कंदो, हे जेको वञी उहो MM आलम बंगाली मुंहिंजो दोस्त हुयो MM आलम, हुनजे उन जहाज़ खे उन साड़े छॾियो आहे, जंहिं जहाज़ सां वञी उन इंडिया जे 5 जहाज़ कराए छॾिया हुया। उहो वञी माण्हू ॾिसंदो आहे त कहिड़ो जहाज़ हुयो जेको 5 जहाज़नि खे वञी तबाह कयो आहे, उन्हनि खे उन हमराहनि साड़ी छॾियो आहे ऐं उन कोर कमांडर हाउस खे साड़े छॾियो आहे। हुन जेको आहे GH ते वञी अटैक कयो आहे। अलाह न करे हिकॾां सिंधी हुजनि हा या बलोच हुजनि हा, हिन महिल ते हिकिड़ो माण्हू बि न बचियो हुजे हा। सही। ऐं उनखां पोइ बि ॾिसो था त वरी ख़ान साहब जीअं चवंदा आहिनि बरंदी ते तेल, बजाए जो हू हुनजी मज़म्मत करण लाइ तयारु कोन्हे, धमकी थो ॾिए त ॿीहर ईअं कंदुसि। न सिर्फ़ु एतिरो पर हू चए थो त इहो सभु कुझु एजेंसियुनि कयो। इट मीन्स के इंटेलिजेंस जूं जेके रिपोर्टूं आहिनि कोर कमांडर्स खे ॿुधायो वियो त फलाणा माण्हू, इन्हनि जूं ऑडियो कॉल अची वियूं आहिनि, वीडियोज़ अची वियूं आहिनि, हिन जे भाणे जो कोर कमांडर हाउस जे ॿाहिरियां वर्दी पियो लहराए कोर कमांडर साहब जी, उसकी वेस्ट 50 है, तंहिंजे बावजूद बि चवंदा त एजेंसियुनि वारा पाण मुलविस आहिनि। ख़ान साहब ईअं चवंदो उहो न ॾाढो माण्हू आहे साईं, ॾाढा माण्हू ईअं कंदा आहिनि, मारे कुटे वरी चवंदा आहिनि त महिला हे पाण मोया आहिनि माण्हू, हे जेका इमारतूं हुयूं इहे पाण सड़ियूं आहिनि, हे जेको जॻह सड़ी पई आहे इहा पाण सड़ी आहे, जहाज जेको सड़ियो आहे इहो पाण ई सड़ियो आहे, जेकी गाॾी सड़ी पियूं आहिनि 100 गाॾियूं सड़ियूं आहिनि, इहे पाण सड़ियूं आहिनि। असांजा माण्हू मासूम आहिनि, इहे कहनि पाण सड़ियूं आहिनि या हिननि खे एजेंसियुनि वारा साड़िया आहिनि, या असांजा माण्हू न साड़नि वारा। असीं जेकॾहिं वरी असां ॻाए त लॻंदो वरी थींदो ईअं जेको हाणे ऐं 15 मई ते थियो आहे, हाणे बि ईअं थींदो। सही। पर हाणे चवनि था त हाणे ख़ान साहब जी गिरफ़्तारी खां अॻु में पूरी हिकिड़ी तयारी कई वेंदी ऐं अहिड़ा क़िस्म जा जेके माण्हुनि खे निकिरण जो मौक़ो ई न ॾिनो वेंदो। चवनि था त प्लानिंग हाणे अहिड़ी थी आहे जो इहो जेकॾहिं तव्हां निंड मां उठोसि मूंखे ॿुधाइजो, जेकॾहिं तव्हां ख़्वाबु टुटे त मूंखे ॿुधाइजो। सही। अच्छा, अॼु ॾिठीसीं हिकिड़ी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, अॻूणा क़ौमी असेंबली जा मेंबर हुआ महमूद मौलवी साहब, उन्हनि चयो आहे त बाबा फ़ौज सां जहिड़ो न चाहींदासीं, अॼु खां पोइ मुंहिंजो PTI सां वास्तो कोन्हे। सो कुझु माण्हू चवंदा त इहो हाणे सिलसिलो शुरू थींदो, छाकाणि त PTI जा जेके आहिनि फाउंडिंग जेके मेंबर चइजनि उहे त आङुरियुनि ते ॻणनि जेतिरा जेके ख़ान साहब सां गॾु आहिनि, ॿिया मुख़्तलिफ़ पार्टियुनि मां आणे करे ख़ान साहब खे ॾिना विया या हाणे उहे सभु वञण जे तयारियुनि में आहिनि। अव्हांखे बि ईअं लॻे थो? राब्तो जेको आहे थियो आहे। हेलो जी लगारी साहब। हाँ, मूंखे सवाल समझ न आयो विचों अलाए छा थियो। जी सवाल लगारी साहब इहो त जेके मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि ख़ान साहब सां गॾु हाणे चवनि था त उहे हाणे रस्ता अलॻि करण जे तयारियुनि में आहिनि। अॼु मौलवी महमूद साहब जेके क़ौमी असेंबली जा अॻूणा मेंबर हुआ कराची मां, उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस करे PTI खां अलहदगी जो ऐलान कयो आहे। ऐं ॿिया जेके माण्हू इमरान ख़ान साहब गॾु आहिनि उहे बि अवां ॾिठो त मुख़्तलिफ़ पार्टियूं मटाए करे हिते पहुता आहिनि। चवनि था त उहे माण्हू हाणे ख़ान साहब खे अलविदा चवण जे हुन तयारियुनि में आहिनि। सो ख़ान साहब हाणे उन सां उहो थींदो जेको लंडन वारे भाई साहब सां थियो हो। सो अव्हांखे बि ईअं लॻे थो त इहो थियण वारो आहे? आज़ाद ॾिसूं, असीं रुॻो ॾिसण लाइ आहियूं न, असां ॾिसूं त छा थो थिए। महमूद मौलवी कराची जो हुयो, हिते उन नालो ई असां उन महिल ॿुधो जॾहिं उम्मीदवार जी थियो, आमिर लियाकत वारी सीट ते अची इलेक्शन में बीठो, असांखे नाले जो हुनजी ख़बर हाणे पई। हाणे ठीकु आहे उहो हलियो वियो आहे, हाणे ॾिसूं त ॿियो केरु तुंहिंजे हो त भॼनि पिया पंहिंजो। मां हुनखे डोड़ींदो ॾिठो आहे, पंहिंजो फवाद चौधरी खे कमाल जो डोड़े पियो। आहिनि बहादुर, जरी बहादुर आहिनि, बाहियूं बि लॻाइनि था, अमेरिका सां बि विढ़नि था, पर भॼनि ईअं था त ॾिसण में पियो त हर माण्हू पियो ॾिसे हाय बाबा कीअं डोड़े कीअं पियो। इनकलाब पार्टी अॼु ताईं तारीख़ में अॼु ताईं कंहिं बरोज कंहिं सिंधी ईअं डोड़े पंहिंजो बचियो हुजे त मां सम्झा असांखे माण्हू अची हुनखे टुकनि में मारी छॾींदा, टुकूं हणी मारी छॾींदा। साईं उहो त हथ कड़ियुनि खे चुमंदा हुआ, उन्हनि खे पंहिंजो ज़ेवर चवंदा हुआ। जाम साकी साहब खां वठी सभु लीडर अव्हां जे साम्हूं आहिनि। उहे बि ईअं हुया, असीं उन्हनि सां गॾु रहियासीं, फरीजर साहब सां गॾु रहियासीं, फाज़ल राहू सां गॾु रहियासीं, जाम साकी सां गॾु रहियासीं। इहे सभु माण्हू हुया, खे सुहायो हुयो, जेलनि में हुया, C क्लास में रहंदा हुया।
बिल्कुल। ऐं सीक रात जी कच्ची ख़राब दाल खाईंदा हुया त शहज़ादनि हिन खे वञी गेस्ट हाउस में रखियो, आलीशान गेस्ट हाउस में हिन खे मानी खारायो, हिन खे टीकू खारायो ऐं हिन खे 10 माण्हू ॿिया जेके हिन सां कंपनी करे हुन खां पोइ सुबुह जो राति जो गपशप करे सुम्ही पवनि, सुबुह उथी हलिया वञो वठी वञो हिननि खे। कॾहिं ईअं असांजे माण्हुनि जी गिरफ़्तारियुनि थियो न। असांजा जेके ॿिया ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुयो, सॼी दुनिया जो वॾो माण्हू, वॾनि माण्हुनि मां हुयो, हस्ती में हमेशह रहंदो, उन हमरा सां कीअं कयो वियो आहे। ऐं हुन रुॻो इहो चयो त मां पंहिंजी घरवारी जी ख़ैर पुछां, हुन इहा ॻाल्हि कई, हुन चयो तूं छा थो पुछी पियो, अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो करी पियो। कटहरो ठाहियो, धार कटहरो ठाही, उते उनखे बिहारे 9 महीने, सॼो 9 महीना केस हरायो वियो, भुट्टे खे कटहरे में बिहारे छॾियो। इहो हुयो असांजी पंजाब जी लाहौर हाई कोर्ट। लाहौर हाई कोर्ट असां सां हे कयो। 5 ई जज जेका आहिनि सो वेही खिलंदा हुया। ज़ुल्फ़कार अली भुट्टो चवनि था असांखे हाणे ॾिसूं था कीअं त मिंटूं थियनि, कीअं इलाज़ूं थियनि, कीअं हुन प्यारे महबूब पिछे खे चिमियूं ॾियनि पिया। असां त इहो ॾिठो आहे न, असांजे माण्हुनि ॾिठो आहे। असांखे बेनज़ीर खे 55 सेंटीग्रेड में खोली में ढके ऐं वरी हुनजी बिजली तार कटे, असां सभु ॾिठो आहे, असांखे ॾाढो थियो आहे। बिल्कुलु। ऐं सखर जो आहे सख़्तु गर्मी, उहा हितां कराची जी लांढी जेल ॾिठी आहे। असांजो इहो दौरु हुयो, असां इहो हिते इन ज़माने में सिसाफ़ जो आगाज़ कयोसीं, इहो सभु कुझु असांजे साम्हूं थियो आहे, त ॾिठो आहे। बिल्कुलु सही था चओ। ठीकु आहे नज़ीर लगारी साहब, तमामु घणी महिरबानी, अवां पंहिंजो वक़्तु ॾिनो ऐं समूरी जेका तारीख़ आहे उनजे हवाले सां असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो त माज़ी में छा कुझु थींदो रहियो आहे ऐं तंहिंजे बावजूदि जेके उन दौर जा सियासी लीडर हुआ, क़ाइद हुआ, अॻवान हुआ, जेके पंहिंजे हथकड़ियुनि खे पंहिंजो ज़ेवर चवंदा हुआ, उन्हनि खे चुमियूं ॾींदा हुआ, ऐं अॼु जेका ॾिसूं था इनक़लाबी पार्टी जेका पाण खे सॾराए थी, उन जा जेके लीडर आहिनि, पहिरें त जॾहिं हू कोर्टुनि में पेश थियनि था, कॾहिं कंध ते मुंहं ते बाल्टी पाए चारो तरफ़ जंहिं तरह सां हिसार हू ठाहिनि था चौगिर्द मुहाफ़िज़नि जो, उहो बि सभिनी जे साम्हूं आहे। कॾहिं 6 महीननि ताईं जेको आहे सो उन्हनि जा ज़ख़म जेके आहिनि उहे नथा छुटनि कोर्टुनि में बचण जे लाइ, ऐं जेको कुझु कंदा था अचनि, हिकिड़े पासे हू माण्हुनि खे चवंदा त ख़ौफ़ जा बुत टोड़ना आहिनि, ॿाहिरि निकिरणो आहे, ॿिए पासे जेको कुझु हू पाण कंदा रहनि था उहो बि ज़ाहिर आहे सभिनी जे साम्हूं आहे। सो नाज़रीन, हुन ते ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं ज़ाहिर सूरत हाल जेका आहे ॾींहों ॾींहुं जेका आहे अहमियत अख़्तियार कंदी पई वञे ऐं ईंदड़ ॾींहं जेके आहिनि उहे अञा इंतिहाई अहमियत जोगा हूंदा, छाकाणि त कल्ह स्पेशल कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी, अॼु क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे, बयान जेके हींअर ताईं जारी थियनि पिया, ॿुधायो पियो त 9 में वाक़े में मुलविस जेके बि माण्हू आहिनि या जिन भड़कायो उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि सां का रिआयत न थींदी ऐं ॾाढा सख़्तु क़िस्म जा हिकिड़ा फ़ैसिला थींदा, हिकिड़ो मिसाल क़ाइमु थींदो त जीअं आईंदा केर बि अहिड़ी ज़रूरत न करे। सो ॾिसूं था, जीअं लगारी साहब बि चवंदा त असांखे ॾिसणो आहे सो ईंदड़ ॾींहुं वाक़ई छा पियो थियणु वञे, सो पाण सभिनी खे हुनजो इंतज़ारु करिणो आहे। बहरहाल हिते वक़्तु थियो पियो प्रोग्राम जो पुॼाणी ते, सो असांखे ॾींदा इजाज़त। अल निगहबान।